तौबह क्यों, इस्तग़फ़ार क्यों, रुठल रब के परचाइण जो फिक्र क्यों। बुजुर्ग फरमाइन था त जेकॾहिं तव्हां चईन शयुनि खे पंहिंजे ज़िंदगियुनि में शामिल कयो त तव्हांजी ज़िंदगी सोनी बणिजी वेंदी। तहां ते रब जे रहमतुनि जो मींहुं वसंदो, रुठल रब तव्हां सां परची पवंदो। चईन शयुनि खे तहां पंहिंजे ज़िंदगियुनि में शामिल कयो, इस्तग़फ़ार, शुक्र, सब्र ऐं इस्तिआज़ो। ज़माना टे आहिनि, हिकिड़ो जेको गुज़री वियो, ॿियो ज़मानो जेको हले थो, टियों ज़मानो जेको अचण वारो आहे। जेकॾहिं तव्हां सां दिल सां इस्तग़फ़ार कंदासीं, जेकॾहिं कंहिंखे इस्तग़फ़ार जा सभु कलमा चङी तरह सां यादि आहिनि त उहो सभु कलमा पढ़ंदो रहे, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। पर जेकॾहिं कंहिंखे इहे सभु कलमा यादि न आहिनि त सिर्फ़ चवे अस्तग़फ़िरुल्लाह 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 अस्तग़फ़िरुल्लाह, इहे लफ़्ज़ पढ़ंदो रहे, जेतिरो जेतिरो पढ़ी सघे पढ़ंदो रहे, सुबुह जो, शाम जो, मंझंदि जो, राति जो, ॾींहं जो पढ़ंदो रहे, अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह, दिल सां पढ़े। पर जेकॾहिं इहे लफ़्ज़ बि कंहिंखे यादि नथा बीहनि त पोइ हीअं चवे, रब साईं मुंहिंजी तौबह, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी तौबह, मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजूं ग़लतियूं माफ़ कर, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा जुर्म माफ़ कर, मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे दर ते मां तौबह थो कयां, रब मुंहिंजी तौबह, रब मुंहिंजी तौबह, रब मुंहिंजी तौबह, त बि ठीकु आहे। जेको शख्स इहे जुमला दिल सां चवंदो, इन्हनि लफ़्ज़नि जे करे अल्लाह साईं दफ़्तर में जेके गुनाह हूंदा धोई छॾींदो। इस्तग़फ़ार करण जे करे दफ़्तर धोपजी वेंदा, साफ़ थी वेंदा, अल्लाह पंहिंजी मेहरबानी सां जुर्मनि खे माफ़ कंदो। ऐं ज़िंदगी में या सुख मिलंदो या दुख मिलंदो। अल्लाह करे सभिनी खे हमेशा सुख मिलनि, पर कॾहिं कॾहिं दुख बि अची वेंदा आहिनि। जेकॾहिं सुख मिले त अल्लाह जो शुक्र करे, चवे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, रब तुंहिंजो शुक्र, रब तुंहिंजो शुक्र, रब तुंहिंजो शुक्र। पर जेकॾहिं दुख मिले त सब्र करे, रब मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी, या अल्लाह मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी हां, मूंसां आसानी जो मामलो फरमाए, मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी हां। इस्तग़फ़ार जेको माण्हू घणो कंदो, तौबह घणी कंदो, त उन जे दफ़्तर में जेके गुनाह हूंदा अल्लाह धोराए छॾींदो, माज़ी साफ़ थी वई, ऐं सब्र ऐं शुक्र जे करे हाल ठीक थी वेंदो। अल्लाह जो वाइदो आहे त शाकिरीन जी जगह भी जन्नत आहे ऐं साबिरीन जी जगह भी जन्नत आहे। रब जो वाइदो आहे त जेको शुक्र कंदो मां उनखे भी जन्नत मोकिलींदुमि, ऐं जेको सब्र कंदो मां उनखे भी जन्नत मोकिलींदुमि। इस्तग़फ़ार जे करे माज़ी ठीक थी वई, सब्र ऐं शुक्र जे करे हाल ठीक थी वियो। बाक़ी रहियो मुस्तक़बिल, अल्लाह को पनाह घुरंदो रहे। इस्तिआज़ो माना पनाह घुरण, इस्तिआज़ो माना पनाह, रब मां तो को पनाह तो घुरा दुनिया जे सभिनी मुसीबतुनि खां, मां तो को पनाह तो घुरा हर क़िस्म जी ज़िल्लत ऐं ख़्वारी खां, मां तो को पनाह तो घुरा शैतान जी ताबेदारी खां, रब मां तो को पनाह तो घुरा शैतान जे हमलन खां, रब मां तो को पनाह तो घुरा ज़ालिमन जे ज़ुल्म खां, जाबिरन जे जबर खां, हासिदन जे हसद खां, मां तो जे पनाह में थो अचां। इन्हनि लफ़्ज़नि चवण जे करे मुस्तक़बिल भी ठीक थी वेंदो। गिला त एडी वधी वई आहे असां मुसलमाननि में, जो का कचहरी खाली कान्हे।
हर ओताक ते गिला, हर दफ्तर में गिला, हर दुकान ते गिला, हर बाजार में गिला, मस्जिद में गिला। मूंखे को लंबो चौड़ो बयान करणो कोन्हे, ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कंदुमि पर तवज्जो सां ॿुधो। बाबा मस्जिद में त दुनिया जूं ॻाल्हियूं बि नथियूं करे सघजनि, गिला त वॾी मुसीबत आहे। आम दुनिया जी कचहरी भी मस्जिद में नथी करे सघजे। जेतिरो वक्त मस्जिद में अचो, जिक्र कयो, तिलावत कयो, नफिल पढ़ो, कज़ा निमाज़ूं पढ़ो, दुरूद शरीफ पढ़ो। जेको वक्त भी मस्जिद में अचो, तव्हांजो ध्यान रब जे तरफ हुजे। ॿियो कुछ नथा करे सघो तो चुप करे वेही रहो, तभी तव्हां ते रब जे रहमतुनि जो मींहुं वसंदो। मस्जिद में दुनिया जूं कचहरियूं करण भी मना आहिनि। ऐसा जो सब कचहरियूं मस्जिद में, टहकारा लगा पिया आहिनि मस्जिद में, खिल भोग चर्चा ॼणो ओताक में वेठा आहिनि। यार तुंहिंजो ठगी जो छा थियो, दुकान जो छा हाल आहे, शादी थी वई तुम्हारे पुट जी, कीअं तो प्रोग्राम चङो थियो, ॾाढो भलो, केर आया केर न आया, छा प्रोग्राम आहे, करे तो वञे टूअर ते। ईअं था मस्जिद में कचहरियूं क्यों ॼणो ओताक में वेठा आहियूं। ॿुधो ख़ैबर जा मुसलमानो, पाड़े ओड़े जा मुसलमानो, मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं नाहिनि करणियूं। मां हदीस पाक ते पढ़ियो थम, जेको माण्हू मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं तो करे, दुनिया जूं कचहरियूं तो करे, अल्लाह जो फरिश्तो अची करे उनखे चवे थो, उस्कुत या अब्दल्लाह, ए अल्लाह जा बाना चुप कर। वो चुप नथो करे, साॻो भोग, साॻिया चर्चा, साॻियूं मज़ाकूं। अल्लाह जो फरिश्तो वरी उनखे अची चवे थो, उस्कुत या अदुवल्लाह, ए अल्लाह जा दुश्मन चुप कर, मस्जिद में वेठो, दुनिया जूं ॻाल्हियूं न कर मस्जिद में। वो अञा चुप नथो करे, अञा दुनिया जूं कचहरियूं तो करे, खिल भोग में मसरूफ आहे। वो फरिश्तो अची करे चवेस थो, उस्कुत लानतुल्लाह अलैक, बस कर, शल तुंहिंजे मथों रब जी लानत वसे। आहे कोई अहिड़ो मुसलमान जेको अॼु वाइदो करे त मां अॼु खां पोइ मस्जिद में दुनिया जूं कचहरियूं न कंदुसि। कहिड़ा था इंशाअल्लाह चवनि, पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे इंशाअल्लाह चओ। अॻियूं ग़लतियूं थी वयूं, अल्लाह खां माफ़ी घुरो, अल्लाह बख़्शींदो। अॼु खां पोइ वाइदो कयो, वचन कयो त जेको वक्त तव्हां मस्जिद में ईंदो दुनिया जूं कचहरियूं न कंदो। तव्हांखे का दुनिया जी कचहरी करणी आहे त मस्जिद खां ॿाहिरि निकिरो, रोड ते वञी बीहो, दुकान ते वञी वेहो, ओताक में वञी वेहो, उते वञी दुनिया जूं कचहरियूं कयो, मस्जिद में दुनिया जी कचहरी न कयो। गिला जी बीमारी तमाम घणी थी वई आहे। फलाणो हेड़ो, फलाणो हेड़ो, फलाणो हेड़ो, फलाणो हेड़ो, फलाणो तो हेड़ो आहे, तूं छा आहे, तूं त जिगरील जो पुट, तू गुनाह कया ई कोन, तू पाक पौतर, पाक पौतर अल्लाह जा नबी आहिनि, सब गुनाहनि में भरिया पिया आहिनि। ॿियनि खे ढक त अल्लाह तोखे ढके, ॿियनि खे ढक त रब तोखे ढके। तोखे ख़बर हुजण खपे, गिला ऐं गीबत जे करे क़यामत जे ॾिहाड़े लखे माण्हू कटजी कटजी जहन्नम में किरंदा। गिला छाखे चइबो आहे, कंहिं में को ऐब हुजे, उहो ऐब उन जे पर पुठ बयान कजे, या गिला है। कंहिं में को ऐब हुजे ऐं उन जो उहो ऐब को शख्स पर पुठ बयान करे, या छा है, गिला है। इहो तमामु वॾो गुनाह। हुज़ूर साईं फरमायो, जेको कंहिं मुसलमान भाउ जी गिला थो करे, ॼण पंहिंजे मुअल भाउ जो कच्चो गोश्त पटे खाए थो। ऐं हसद, साड़, बुग़्ज़ ऐं कीनो,
ये बीमारियों की ॾाढियूं वधी वयूं आहिनि। इहो हसद, साड़, बुग़्ज़, कीनो, इहो छा आहे? हिन जी माण्हू इज़त छो था कनि? माची इज़त न कनि त न कनि, पर हे बि बेइज़्ज़तो थिए। हे भला कपड़ा छो थो पाए? हे भली गाड़ी ते छो थो घुमे? हिन जी जाइ सुठी छो आहे? हिन खे माण्हू लिफ्ट छो था कराइनि? हिन जी एॾी लय छो आहे? मुंहिंजी इज़त न थिए त न थिए, पर इहो बि ज़लील थिए। इहो हसद आहे, इहो बुग़्ज़ आहे, इहो साड़ आहे, इहो कीनो आहे। ॿुधो, ज़िमेदारी सां चवां थो, जेकॾहिं को शख्स हसद, साड़, बुग़्ज़ ऐं कीने जी बीमारी में वरतल आहे, जेकॾहिं इहो शख्स रमज़ान जे महीने में लैलतुल क़द्र जे रात में काबे में अंदर वञी दुआ घुरे त बि क़बूल न थींदसि। हा, अॻु में इन बीमारी खां तौबा करे, अल्लाह सां वाइदो करे त अॼु खां पोइ कंहिंसां साड़ न कंदुसि, पोइ दुआ क़बूल थींदसि। जेकॾहिं इन गुनाह खां तौबा नथो करे, इन जी काई दुआ क़बूल कान थींदी। आहे कोई अहिड़ो मुसलमान जेको वाइदो करे त अॼु खां पोइ गिला, गीबत खां ऐं बुग़्ज़ ऐं कीने खां मुंहिंजी तौबा। कहिड़ा 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 था चवनि, कहिड़ा था चवनि? इंशाअल्लाह जा लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां। सभई गॾिजी चओ, नाराए तकबीर, नाराए तकबीर, शाने मुस्तफा, शाने साहबा। वो इन नसहप जे करे, गिला ऐं गीबत जे करे, ऐं इन हसद, साड़ ऐं बुग़्ज़ ऐं कीने जे करे पोइ माण्हू वेंदा आहिनि भोपन ॾे, पोइ जादू कराईंदा। अॼुकल्ह जादू आम थी वियो, यो कारो इल्म कराईंदा। इश्तिहार ॾिसंदा आहियो अखबारुनि में रोज़, आइए हम आपकी किस्मत बदल दें, शर्तिया इलाज। यो सब जादू आहे, यो कारो इल्म हराम आहे, जादू हराम आहे। शरीयत में जादूगर जी सज़ा मौत आहे। जेको जादू करे थो या कराए थो, इहो पंहिंजे ज़िंदगी में जहन्नम में पंहिंजी बुकिंग थो कराए। इन साड़, बुग़्ज़, हसद ऐं कीने जे करे, न सहण जे करे पोइ माण्हू इहे ग़लति कम कंदा ऐं कराईंदा आहिनि। असां त कुझु कोन आहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां माण्हुनि साड़ कयो ऐं हुज़ूर साईं ते जादू कयो। जादू भी हक़ आहे, नज़र भी हक़ आहे। असर थींदो आहे। नज़र छा आहे? वाह वाह वाह, तूं ठहे थो सफ़ा, खुदा वाह वाह वाह, मारे छॾियईं सफ़ा। इन चवंदो कर कंहिंखे, चवंदो कर माशाअल्लाह माशाअल्लाह, वाह जो तो ठहे माशाअल्लाह, हाणे ठीकु आहे। अॼु वाह जा कपिड़ा पता, वाह में मोड़े छॾियईं सफ़ा, चएस माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, अॼु वाह जा कपिड़ा पैदा थी, हाणे ठीकु आहे। को तोखे ईअं चवे न, जबरदस्त वाह वाह वाह, तू चेस चंद्रा माशाअल्लाह, चओ निभागा सटे न विझे। ॻाल्हि सम्झो था? इहा नज़र ईअं त लॻंदी आहे। ॿियो छा आहे? ये ॻाल्हियूं आम हिन असांजे मुआशरे में। माशाअल्लाह चवण सां नज़र न लॻंदी इंशाअल्लाह। ये वज़ीफ़ा हुज़ूर से ॿुधाया है। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते भी ज़ालिमन जादू कयो। यहूदिन, हिकिड़ो यहूदी हो लबीद बिन आसिम, उन जी ज़ाल, उन जूं धीअरूं सभु जादू कंदा। हुज़ूर साईं जन खे ॾाढी तकलीफ़ पहुती। मुख़्तलिफ़ रिवायतुनि में अचे थो त हेतिरो अरसो हुज़ूर साईं जन परेशान रहा। काफी मशहूर रिवायत आहे त तक़रीबन 6 महीना हुज़ूर साईं खे जबरदस्त तकलीफ़ रही। न खाइण में मज़ो, न पीअण में मज़ो, न आराम में मज़ो। अम्मा आयशा साईं थी फरमाए रज़ी अल्लाह तआला अन्हा, साईं जन मुंहिंजे घर में हा। साईं जन दुआ घुरी, अल्लाह साईं खे अर्ज़ कयूं, रब मूं ते रहम कर, मां ते करम कर, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे, मुंहिंजा रब साईं मां ते महिरबानी कर।
ओ मुझा अल्लाह माते करम कर, माते करम कर, मुझा रब माते मेहरबानी कर। अम्मा आयशा साईं थी फरमाए साईं जन मुझे कमरे में हा ऐं साईं जन खे एडी तकलीफ़ ही जो साईं जन इए दुआ घुरी। दुआ घुरण खां पोइ वरी थोड़ी देर खां पोइ वरी ॿीहर दुआ घुरियऊं, या अल्लाह माते मेहरबानी कर, मुझा रब मांखे ॾाढी तकलीफ़ आ, मुझे मेहरबानी कर, मुझा अल्लाह माते मेहरबानी कर। अम्मा आयशा साईं थी फरमाए साईं जन ॿीहर दुआ घुरी, वरी थोड़ी देर खां पोइ साईं जन टियों दफ़ो दुआ घुरी, मुझा रब माते करम कर, मुझा रब माते करम कर, मुझा रब माते मेहरबानी कर। टे दफा साईं जन दुआ घुरी। अम्मा आयशा साईं थी फरमाए साईं जन मुझे कमरे में हा, साईं जन टे दफा दुआ घुरी ऐं उन खां पोइ साईं जन लेटी पिया। साईं जन खे निंड वठी वई। थोड़ी देर खां पोइ साईं जन उथिया। मां ॾिठुमि त साईं जन जी तबीयत कुछ चङी लॻे पई। मां साईं जन खे अर्ज़ कयुमि साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी तबीयत बेहतर थी लॻे। अम्मा आयशा साईं थी फरमाए त मुंहिंजे साईं मूंखे चयो आयशा मां हाणे सुम्ही पियुमि, ख्वाब ॾिठो ऐं अजीब ख्वाब ॾिठो अथमि। अम्मा आयशा साईं थी फरमाए मां साईं जन खे अर्ज़ कयुमि साईं तव्हां कहिड़ो ख्वाब ॾिठो? अम्मा आयशा साईं थी फरमाए त साईं जन मूंखे चयो ॿ ॼणा आया, हिकिड़ो मुंहिंजे सेरांदी जे पासे खां बीठो, ॿियो मुंहिंजी पेरांदी जे पासे खां बीठो। जेको पेरांदी जे पासे खां बीठो उन सवाल कयो उन खां जेको मुंहिंजे सेरांदी जे पासे बीठो, उनखे चई साईं जन खे छा थियो आहे, साईं जन खे तकलीफ़ छा जी आहे? उन चयो साईं जन ते जादू थियो आहे। त हुन पुछो साईं जन ते कंहिं जादू कयो आहे? कि लबीद बिन आसिम जेको आहे न उनजी ज़ाल उनजे धीउनि ये यहूदी दीन जा दुश्मन मशहूर माण्हू सभु उनखे सुञाणनि पिया, नालो खयईं त फलाणे ऐं उनजे घर जे भातियुनि साईं जन ते जादू कयो। त हुन वरी पुछुसि कीअं जादू कयो अथऊं? चई साईं जन जी फणी मुबारक चोराई अथऊं। ॿार घरनि में नंढड़ा ईंदा वेंदा आहिनि, साईं जन करे करे वारनि मुबारकनि खे फणी मुबारक ॾींदा हा। चई त उहा हाणे बस क्या तव्हां कंदो न वाइस मां चुम त मुंहिंजो ज़ामिन अची वियो, वॾो ज़ामिन त हेॾा वेठो आहे मुंहिंजो। मां साईं जल्दी बंदि थो कयां, ईमानदारी तव्हां नाराज़ न थी। सो साईं जन फरमायो त हुन सेरांदी वारे खे चयो त साईं जन ते कीअं जादू कयो अथऊं? चई त साईं जन जी फणी चोराई अथऊं, फणी। पोइ साईं जन जा कुझु वार बि चोराया अथऊं। साईं जन जो फणी मुबारक ॾींदा हा त कुझु वार अची वेंदा आहिनि फणीअ में। साईं जन जा वार चोराया अथऊं, फणी चोराई अथऊं। पोइ उन्हनि वारनि खे ॻंढियूं ॾिनियूं अथऊं उन फणीअ में, 11 ॻंढियूं ॾिनियूं अथऊं, मेण ॿेण बि हई अथऊं हुन ते ऐं जादू कयो अथऊं। पोइ या फणी काॾे वई? हुन चयो ओ फलाणो जेको बुट्टो खूह आहे न, बुट्टो खूह ज़रवान, उन खूह में जिते वॾी वॾी झाड़ियूं आहिनि, जिते माण्हू डिॼंदा आहिनि वेंदा ई न आहिनि, उन बुट्टे खूह में अंदरि घिरी उते वॾो पत्थर पियो आहे, उन पत्थर जे हेठां रखी अथऊं। बस साईं जन खे जाग थी वई। ख़बर त इहा हमरा केरु हा? हिकिड़ो सेरांदी जे पासे खां बीठो, हिकिड़ो पेरांदी जे पासे खां बीठो। तफ़सीरनि लिखियो आहे त जेको सेरांदी जे पासे खां बीठो हो इहो हज़रत जिब्रील हो, ऐं जेको पेरांदी जे पासे खां बीठो हुयो हज़रत मीकाईल हो। साईं जन घरऊ निकिता। साईं जन साहबिन सगोरनि खे फरमायो त मूंखे त जादू थियो आहे, फलाणे यहूदीअ ऐं उनजे घर जे भातियुनि मां ते जादू कयो आहे। उहो सभु उनखे सुञाणनि पिया, नालो सभु। साहबी सगोरा जज़्बाती थी विया, जिसमें बूटी बूटी था कयो। फरमाया न न न न न कुछ भी ना करो, कुछ भी ना करणो। साईं छा करणो आहे? फरमाईंदो हलो हलो ओरे हलूं था। ओ बुटो खूह न आहे फलाणो ज़रवान वारो, ओरे हलणो आहे। हलिया साईं। झाड़ियूं को वञी न सघे, रस्तो ई कोन, ईअं वण किरिया पिया आहिनि हुन बुटे खूह जे मथां, ईअं ख़तरनाक इलाइक़ो हुजे। साईं जन फरमायो इन में अंदर खूह में अंदर हिकिड़ो पत्थर पियो आहे वॾो, उन जे हेठां फणी पई आहे, उहा कढणी आहे।
साहबी जान सार मुझे मिठड़े मोहम्मद करीम साईं जा। अल्लाह असा के भी मदीने जमीर जो जान सार करे। आहे को आमीन चवण वारो ॾाढिया। हाणे त ॿियनि जा जान सार खोड़ आहिनि। अगे अदरी बेनज़ीर हूंदी तो पोइ चवंदा हा पीपल्स पार्टी जा दोस्त। बीबी तेरे जान सार बेशुमार बेशुमार। असां था चऊं मदीने जे साईं खे आका तेरे जान सार। आवाज नथो अचे। नारे तकबीर। आका तेरे जान निसार, आका तेरे जान निसार। ताज व तख्त खत्म नबूवत, शाने मुस्तफा, शाने साहबा। हाणे तो माशाअल्लाह बिलावल साहब अची वियो। मां अॻो हिकिड़े हमरा मैसेज कयो जिसे हिकिड़ो धाड़ेलो हो ॾाढा धाड़ा हयईं तर तपाई मरी वियो। हुनजे पुट खे माण्हुनि चयो को तूं चङो कमु कर त माण्हू को पिणे खे दुआ कनि। हुन त पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कई। पुट जी बि आदत साॻी धाड़े वारी। छा कयईं धाड़ो त हणे पियो। धाड़े हणण खां पोइ माण्हुनि जा लटा बि लाहे पियो छॾे। भई अलिफ उघाड़ो करे मोकिलेनि पियो। बस माण्हू चवण लॻा हिन जो मरहूम पीउ चङो हो यार, पैसा खसींदो उघाड़ो त न कंदो, हे निभागो में कपड़ा बि लाहे थो। सो मूंखे हमरा हिकिड़े मैसेज कयो हेठां लिखी डॉक्टर साहब खबर अथव त हिन जो मतिलबु छा आहे। वरी पाण थो लिखे हेठों लिखी कि मतिलबु ॿियो कोप कोन्हे। बिलावल आ गया मैदान में हो जमालो। जबरदस्त नारायण माण्हुनि जा। मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध सॼी सिंध जी भींग करे छॾियो। मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं। हैदराबाद में मुझे प्रोग्राम हो, जेटीआई जो सूबाई कन्वेंशन हो। मां उते बि प्रेस वारा मौजूद हा। मां चयो हला बिलावल खां चङा कम वठे। बाक़ी चाचे कायम अली शाह जे आसरे त भींग थी वई। हा बाबा पीपल्स पार्टी जी हुकूमत ही अॻ में बि हाणे बि मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, काई नौकरी मेरिट ते न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, ॾोकड़नि खां सवा मुलाज़मत न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, स्कूलनि में ग़रीबनि जे ॿारनि खे तालीम न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, अस्पताल में कंहिं ग़रीब खे दवाई न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, सिंध जे रोडनि रस्तनि जो कारो मुंहुं करेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। मां ग़लति चुम छा भला? ये वेठा पाण में मां ग़लति चई वियो। कई तो भींग अथऊं पाण माण्हुनि खे वणनि था त बिस्मिल्लाह। अलाए मां काथे पहुतुसि काॾे हले वियुसि मोटी थो अचां। हा साईं फरमायो इन खूह में वॾो पत्थर पियो आहे, उन जे हेठां फणी आहे उहा कढणी आहे। हुज़ूर जा ग़ुलाम, हुज़ूर जा जानिसार, मुझे साईं जा सहाबी, जंहिंजो प्यारा साहबा सां वो चेहरा ॾिसण थो चाहियां, मुंहिंजो रड़ियूं बि ॿुधण थो चाहियां। नारे तकबीर। शाने साहबा, शाने अहले बैत, शाने मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजल रहमान। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा, हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल शामिल था नबी की दीद होती थी। वो क्या चीज थी कि न रोमों से न ईरों से दबे चंद बेतरबियत ऊंटों के चलाने वाले, जिनको काफूर पे होता था नमक का धोखा, बन गए दुनिया को अक्सीर बनाने वाले।
देखने को निकल आई खुदाई सारी, घर से निकले जो मोहम्मद की गुलामी वाले। डाडिया चाहिए सुभान अल्लाह। सहाबी मुझे मिठड़े मोहम्मद जा जी अल्लाह, सहाबी मुझे पाक मोहम्मद करीम जा परवाना हा मस्ताना हा। डाडिया चाहिए सुभान अल्लाह। वो कहड़ा मदीने जो साईं, कह जो प्यारा मदीने जो साईं सा। अल्लाह अकबर। डाडिया चाहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुलंद आवाज़ सा, काई ज़बान खामोश न रहे। सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खैबर वारो कसम सां चवां थो, जेकॾहिं इहे लफ़्ज़ मोहब्बत सां चवंदव न त रब जे रहमत जा फरिश्ता हाणे हाणे लाई बराहियास तबाजू है लड़ियूं मदीने पाक में मुझे मिठड़े मोहम्मद जे रोज़े ते पहुंचाई। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी। ब लफ्ज़ मदीने जे साईं जे बारे में सिर्फ उहे ॻाल्हाइनि जिन जी दिल चवे थी त शल क़यामत में मिठड़े मोहम्मद करीम जी शफाअत नसीब थे। ॿियो कोई न ॻाल्हाए। जिन जी दिल चवे थी त शल क़यामत में पाक मोहम्मद करीम साईं जे पाक हथन मुबारकन सां शल कौसर जा जाम नसीब थियनि। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। जिस तरह अल्लाह ने तुमको बुलाया अर्श पर, जिस तरह अल्लाह ने तुमको बुलाया अर्श पर, ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी। नारिया बजाओ सुभान अल्लाह। ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी। मर्तबे क्या क्या दिए अल्लाह ने मेराज में, मर्तबे क्या क्या दिए अल्लाह ने मेराज में। अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी, अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। दिल जे मोहब्बत से सुभान अल्लाह। रोज़े महशर मेरे आका, तवज्जो, रोज़े महशर मेरे आका इस गदा पर हो नजर, रोज़े महशर मेरे आका इस गदा पर हो नजर। हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी, हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी। अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी। साजन फरमायो इन बुटे खूह में अंदर वडो पत्थर पियो है ऐं उन जे हेठां फणी पई आहे उहा कढणी। साहब इलाही पिया या भी परवाह न क्यों तो को मता का ईज़ाईंदड़ शय हुजे, मता को नांग हुजे, का भला हुजे, खतरनाक इलाको झाड़ियों रस्तो ही को न हो। छाजी परवाह, अल्लाह काफी आहे। नांगन खां बलाउन खां अल्लाह अकबर हुनन को भी खतरो महसूस कोन क्यों। ये जहरीलियों शयूं मथा को नुकसान पहुंचाए न भरवसो रब थे। हाणे भी खोड़ नांग कारी हर मुल्क में फिरंदा था वतन। खोड़ 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 खपुर नांग फिरंदा था वतन। पाण भी नचन था, छोरी भी नचाइन था। नौजवान असांजा हुज़ू ही टुटी पिया।
चई इमरान खान जे धरण में वॾा माण्हू था वञनि, कसम सां चवंदो इमरान खान जे लाइ नथा वञनि, छोरियुनि जी नूस ते था वञनि। वो छोरियुनि जो मेकअप हणी थो अचनि, पोड़ा बि जवान थी था वञनि। डांसरनि जो ग्रुप आहे। इमरान खान गुंडागर्दी जे बुनियादनि ते हया शर्म वारे कल्चर खे खत्म करण थो चाहे। धारिया मर्द, धारियूं औरतूं उन्हनि खे गॾु नचाइण थो चाहे। इमरान खान गुंडागर्दी जे बुनियादनि ते मुहम्मदी तहज़ीब खे खत्म करण थो चाहे। मां इमरान खे ॿुधाइण थो चाहियां, जेसीं ताईं हिकु बि गैरतमंद मुसलमान हिन धरती ते मौजूद आहे, असां मुहम्मदी तहज़ीब खे खत्म थियण न छॾींदासीं। आहे कोई इंशाअल्लाह चवण वारो? जेके इंशाअल्लाह चवनि था ॿई हथ बुलंद करे इंशाअल्लाह चवनि। बकवास तो करे, गुत्था लफ्ज़ तो ॻाल्हाए। लखे मुसलमाननि जा दिलनि जी धड़कन हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे बारे में मां इमरान खे मौलाना फज़लुर रहमान जे पेशाब जे बराबर भी कोन थो समझां। बुधा असां तो मौलाना खे मिनथू कयूं, सही इजाजत दे त असां इस्लामाबाद अचूं। मां कसम सां चवां थो, अगर इजाजत मिली त इस्लामाबाद जा रोड ऐं रस्ता असांजे मुजाहिदनि खे मापाए बि न सघंदा। इमरान पंहिंजी बकवास बंद कर, न त तुंहिंजी ज़ुबान गुद्दी खां छटके कढंदासीं इंशाअल्लाह। सब गैरतमंद मुसलमान दिल जे मोहब्बत सां चवनि इंशाअल्लाह। ॾाढिया ॻाल्हायो। ऐलान क्यों थी तो मां जेकॾहिं प्राइम मिनिस्टर थी वियुमि तो फलाणे माण्हू के पंहिंजो मां वज़ीर खजाना कंदुमि, जेको कादियानियुनि जे सरबराह जो ॼाटो आहे। कंहिं बि क़ीमत ते असां कंहिं कलीदी असामी ते पाक मोहम्मद करीम जे ख़त्मे नबूवत जे इनकारी खे वेहण कोन छॾींदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? कुरान असांखे खैरत जो सबक ॾिनो, हदीस असांखे खैरत जो सबक ॾिनो, अल्लाह असांखे खैरत जो सबक ॾिनो, हुजूर असांखे खैरत जो सबक ॾिनो, पाक मोहम्मद हया शर्म जो सबक पढ़ायो। हजरत सिद्दीक़ अकबर, हजरत फारूक आजम, हजरत उस्मान ज़िन्नूरैन, हजरत अली मुर्तज़ा, सोने हसन हुसैन वटा असांखे हया शर्म गैरत जो सबक मिलियो। हे हया शर्म जे मुआशरे खे खत्म करे बेगैरती, बेहयाई ऐं बेशर्मी वारो कल्चर कायम करण थो चाहे, न छॾींदासीं। नारे तकबीर, ललकारा ललकारा, शेर जी ललकारा, ललकारा ललकारा। कायदे जमीयत तुम कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। जेको ज़ाल न थो संभाले सके, जो मुल्क संभाली दो। मां चैलेंज थो कयां इमरान खान के छोरियूं न आणे जलसन में। एक जलसो तो मां कराची में इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस के नाले सां ॾिठो। अवा होया के कराची वारे जलसे में? ॿियो जलसो वरी तहां सखर में ॾिठो इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जो, होया के सखर में? मां चैलेंज थो कयां इमरान छोरियूं न आणे, छोरियूं न आणे। कराची जे असांजे जलसे जहिड़ो जलसो करे ॾेखारे, या सखर जे असांजे जलसे जहिड़ो सखर करे ॾेखारे, मां मञींदोमांसि। होरे कोटड़ी जी में वो डंडे कुंडे वारा घणा आहिनि, उते हिकिड़ो मोबाइल थियो हमरा, उन जलसो रखायो, होरे पढ़ायूं बढ़ायूं हलन पयूं, माइन जा धण हिन बुजुर्ग पर्दे ते वाइज क्यों बाबा तहां आले रसूल जी गाल था क्यों, अहले बैत रसूल जी गाल था क्यों, पर्दो करायो माइन खे न वठी जो गुनाह जो कम था क्यों। होरे पढ़ाई वारे हमरा चोर मुलन रत क्यों सुभाणे मायूं न वठी जो। बे ॾींहं ते आखिरी धमाल ही उन्हनि जी
मायूं जो ना आयूं तो मोमिन हुया ही कोन। तो जंहिंजे पढ़ाई जो वारो उन हितां शुरुआत कई कि ए मेरे मौला तू मोमिन को वधा, बाकी मोमिन आपे वधसिन। हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। ये रास्ता जन्नत जाता है, ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल मरउ मअ मन अहब्बा। चओ तो हुजूर सच्चो, सभई चओ हुजूर ॾाढिया। कंहिंजी ॻाल्हि तो क्या है, नबीयन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी है, अल्लाह जो दिलबर है, नबीयन जो अफसर है, शाफी ए महशर है, साकी जे कौसर है, बुलंद बाला कदर है, रहमत जो समंदर चाहिए। सुभान अल्लाह। उन मिठड़े मोहम्मद करीम जी ॻाल्हि तो क्या, असां जो अकीदो आ सब नबी गड कर, सब रसूल गड कर, सब पीर गड कर, सब फकीर गड कर, सब फरिश्ता गड कर, सब जिन्न गड कर, सब इंसान गड कर, खुदा जी खलकल सजी खुदाई गड कर, 14 तबक गड कर, हूरो फलक गड कर। असां जो अकीदो आ मदीने जे साईं जो शान सभनी का मथे। चओ हुजूर सब खां मथे। ॾाढा चओ हुजूर बुलंद आवाज़ सां हुजूर। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ुबान मुबारक मां जेके लफ्ज़ निकता हैं उहे सच्चा हैं। चओ हुजूर जा लफ्ज़ माना थो चवा, रब थो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। रब थो फरमाए दुनिया वारो जॾहिं मुंहिंजो महबूब मोहम्मद अरबी ॻाल्हाए इहो ख़्याल न कजो त मुंहिंजो महबूब पंहिंजे ख़्याल सां थो ॻाल्हाए। रब थो चए ज़बान मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो। हुजूर फरमायो अल मरउ मअ मन अहब्ब। जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत में उन जो हशर उन सां गॾु थी। इमरान सां गॾु नचण वारा क़यामत में इमरान सां गॾु हूंदा, बिलावल सां गॾु नचण वारा बिलावल सां गॾु हूंदा, नवाज शरीफ सां नचण वारा नवाज शरीफ सां गॾु हूंदा, कादरी सां गॾु। कादरी भी अजीब शय आहे। हाँ पे करे नहीं पे करे। मैं अपना कफन साथ लाया हूं, मैं अपना कफन साथ लाया हूं, गुस्ल करके आया हूं, शहादत का इरादा करके आया हूं। सुनो अब पार्लियामेंट हाउस पर कब्जा करेंगे, बाहर निकलेंगे, पहली गोली मैं खाऊंगा। अगर मैं शहीद हो जाऊं मुझे लाहौर न ले जाना, पार्लियामेंट हाउस के सामने मेरी कब्र बनाना। नारा लगी गया। साईं जन निकता, मुरीद भी निकता, मुरीदानियूं भी निकतियूं, भटारा भी निकता, भटारियूं भी निकतियूं। बाहर पुलिस वारन खां गलती थी वही, बचे आंसू गैस जा शेल जो छोड़ियाऊं ऐं थो साईं भजे। 3 ॾींहं साईं जन कंटेनर मां न निकता। सदके वञा तुंहिंजी मुड़सियत। चरे के या भी खबर ना है तो शहीद के कफन डिब्बो ही कोने। साईं शहीद के कफन डिब्बो ही कोने। मदीने जमीर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती जेको अल्लाह जो बानो रब जे रज़ा जे खातिर पंहिंजी जान कुर्बान करे, जामे शहादत नोश करे, उनखे ॿियो कफन न ॾिजो, उनखे उन रत हयल कपड़न सां गॾु दफन कजो। क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा, हुज़ूर फरमायो उन्हनि जे जिस्मन मां ऐं कपड़न मां ताज़ो रत टिमंदो। मदीने जमीर फरमायो लौनुहु लौनु दमिन व रीहुहु रीहु मिस्किन। मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा, उन्हनि जे जिस्मन मां उन्हनि जे कपड़न मां ताज़ो रत टिमंदो। उन
उन रत जो रंग त रत जड़ो होंदो, पर उन रत में खुशबू मुश्क अंबर ऐं कस्तूरी खां मथे हूंदी। इंशाअल्लाह बातिल कुव्वतुन जो रस्तो रोकींदा रहंदासीं, अल्लाह अकबर जा नारा हणंदा रहंदासीं। आहे को जो दिल जे मोहब्बत से अल्लाह अकबर जी सदा के बुलंद करे। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। कानून नाफिज करण वारा इदारा चुप छो आहिनि, चवनि था इन्हनि खे असली गोलियूं त न हणो, पर इन्हनि खे रबड़ जूं गोलियूं बि न हणो। इनखे गिरफ्तार भी न कयो, लाठी चार्ज भी न कयो, आंसू गैस जी शेलिंग भी न कयो, इन ते केस भी न कयो। शहजादा पुट रहनि, तकलीफ़ थींदनि। न ॻाल्हियुनि सां मसइलो हल कयो, ॻाल्हियुनि सां। अड़े ज़ालिमो, पोइ तव्हां लाल मस्जिद जे बेगुनाह न्याणियुनि ते बमबारी छो कई? वे मासूम न्याणियों, पर्देदार न्याणियों, खुदा जो कसम, जिन जूं आंगुरियूं भी ढकल हुयूं, जिन जे हथनि ते भी कपड़ा वेहल हा, जिन कुरान जे निज़ाम जी ॻाल्हि कई, पोइ तव्हां उन्हनि ते बमबारी छो कई? अरे ज़ालिमो, तव्हां त उन्हनि न्याणियुनि जा लाश भी अबे अम्मा खे न ॾिना। उन्हनि न्याणियुनि जे लाशनि ते तव्हां केमिकल सारे गटरनि में तव्हां उन्हनि जो गोश्त दारे उछलाए छॾियो। पोइ तव्हां सवात जो ऑपरेशन छो कयो? हज़ारे माण्हू तव्हां छो मारिया? सूफी मोहम्मद खे तव्हां छो गिरफ्तार कयो? ऐं जेकॾहिं ॻाल्हियुनि सां ई मसइलो हल करणो आहे त कबाइरी इलाक़नि में ऑपरेशन छाजी आहे? ॻाल्हियूं छो नथा कयो? हो माण्हू जा पुट आहिनि, उठ जा पुट आहिनि। दुरंगी छोड़ दे, यकरंग हो जा। दुरंगी छोड़ दे, यकरंग हो जा। सरापा मूम हो या संग हो जा। तू धमकियों ॾेई हक़ वारनि खे रोकींदे त न निकिरनि मैदान में, लेकिन अगर वॾनि हुकुम कयो त कफन सिरनि सां ॿधी निकिरंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? हक़ ऐं सच जे बालादस्ती जे ख़ातिर, कुरान जे निज़ाम जे निफ़ाज़ जे ख़ातिर, शरीयत जे बालादस्ती जे ख़ातिर, मदीने जे साईं जे इज्जत ऐं नामूस जे ख़ातिर, अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे ख़ातिर हेजरे मुजाहिद निकिता। कसम सां चवां थो, ज़ालिमनि जूं गोलियूं खुटी वेंदियूं, मुजाहिदनि जा सीना न खुटंदा। इधर आ सितमगर, हुनर आज़माए, इधर आ सितमगर, हुनर आज़माए। तू तीर आज़मा, हम जिगर आज़माए। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रसूल से क्या? अरे नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। मुजाहिद शहादत कीअं ॻोल्हींदा आहिनि, जीअं इहे अमेरिका जा पुट शराब खे ॻोल्हींदा आहिनि। तव्हांखे शराब जी शीशी प्यारी आहे, असां पाक मोहम्मद जे ग़ुलामनि खे शहादत जो मौत प्यारो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। साजन फरमायो, इन बूटे खूह में वॾो पत्थर पियो आहे,
उन जे हेठां फणी पई आ, कढो। साहबी लथा, वॾो पत्थर पियो, हटायो, हेठां फणी पई आ, कढी आया। उहा फणी हुई, फरिश्तनि ॿुधायो हो तो खजनि खे जेको नर ॾिबो आहे न, फरहो न थींदो आहे, खजनि खे नर, उन में उहा फणी लिखियल हुई। उन्हनि मलाइकनि ॿुधायो हो त उहा फणी उन खजीअ जे फर वारे फरहे में लिखियल आहे। उहो फरहो पयल आहे उन पत्थर जे हेठां ॿुटे खूह में। पत्थर परे कयूं, उन खजी जे नर वारो फरहो पियो कढियूं, खणी आया, साईंजन खोलियो तो उन में साईंजन जी फणी। साईंजन जा वार मुबारक गंढियूं ॾिनल हूं, 11 गंढियूं। इन मौके ते अल्लाह साईं हे 2 सूरतूं नाज़िल कयूं। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। हे 2 सूरतूं, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक वारी सूरत ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास वारी सूरत, हे 2 सूरतूं इन मौके ते नाज़िल थियूं। इन्हनि ॿिन्ही सूरतुनि में टोटल आयतूं 11 आहिनि। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब हाणे हिक हिक ॻंढ खे खोलींदो वञ, हिक हिक आयत पढ़ंदो वञ। अब मारे तवज्जो कयो ओ बुजुर्गो, माण्हुनि जो तवज्जो तव्हां ॾे डिस्टर्बेंस थिए थी, या वेही रहो या भॼी वञो। मारे ख्याल कयो, मुंहिंजा आख़िरी कलमातनि देर थी वई, मां थकी पियो। अल्लाह सी फरमायो, मुंहिंजा महबूब हिक हिक आयत पढ़ंदो वञ ऐं हिक हिक ॻंढ खोलींदो वञ। साईंजन हिक हिक आयत पढ़ंदा विया, हिक हिक ॻंढ खोलींदा विया। 11 आयतूं पूरियूं थियूं, 11 ॻंढियूं खुली वयूं। साईंजन था फरमाइनि जॾहिं 11 ॻंढियूं खुली वयूं, मां ईअं महसूस कयुमि ॼण मूंखे तकलीफ़ हुई कान। इहे 2 सूरतूं हे जेके हाणे पढ़ियमि, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक वारी ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास वारी, इहे 2 सूरतूं जादूअ जे लाइ तिरियाक आहिनि। ये जादू जो इलाज है, नजर जो इलाज है, बदनजरी जो इलाज है। साईंजन इन्हनि सूरतुनि जे नाज़िल थियण खां पोइ साईंजन जो मामूल हो तो सुबह जे पहरन में भी ऐं शाम जे पहरन में भी साईंजन 3 दफ़ा ये सूरतूं पढ़ंदा हा। ऐं इन सां गॾु 3 सूरत सूरह इखलास भी पढ़ंदा हा, कुल हुवल्लाहु अहद वारी 3 दफ़ा पढ़ी सुबह जो। साईंजन पंहिंजनि हथनि ते शुकारे उहे हथ पंहिंजे जिस्म मुबारक ते घुमाए छॾींदा हा। वरी रात जो सुम्हण वक़्त भी साईंजन जी आदत मुबारक थी 3 दफ़ा ये सूरतूं पढ़ंदा हा ऐं सूरह इखलास भी 3 दफ़ा पढ़ंदा हा। ऐं पंहिंजनि हथनि मुबारकनि ते दम करे पंहिंजे सॼे जिस्म ते मले छॾींदा हा। साईंजन फरमायो जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो सुबह जो ये आख़िरी सूरतूं 3 दफ़ा पढ़ी पंहिंजो पाण ते दम करे सुबह खां शाम ताईं अल्लाह जे पनाह में हूंदो, ऐं जेको रात जो 3 दफ़ा पढ़ी पाण ते दम करे सॼी रात अल्लाह जे पनाह में हूंदो, न इन जे मथां जादू असर कंदो, न इन जे मथां नज़र असर कंदी, ऐं घणनि टोड़नि फीणनि खां इहो अल्लाह जे अमान में अची। अॼु खां वठी इन्हनि सूरतुनि खे मामूल बणाए छॾियो ऐं घर वारनि खे बि इहो ॿुधायो पैगंबर पाक जो ॿुधायल नुस्ख़ो आहे, अल्लाह जे तरफ़ां नाज़िल थियल सूरत। अल्लाह साईं शल तव्हां असांखे दीन जे तक़ाज़ाउनि जे तकमील जी तौफ़ीक़ बख़्शे। मां जेके टूटा फूटा लफ़्ज़ चयमि शल अल्लाह ताला क़बूल फरमाए। मुझा काफ़ी दोस्त आयल आहिनि, बुज़ुर्ग आयल आहिनि, मुझी मजबूरी ही इन करे मां अॻु में वक़्तु वरितो। हज़रत मौलाना असदुल्ला खोड़ो साहब, हज़रत मौलाना मोहम्मद ईसा सम्मो साहब, हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब, हज़रत मौलाना सिबगतुल्ला जोगी साहब, इंशाअल्लाह ये सभई बुजुर्ग पंहिंजे पंहिंजे वक़्त ते ईंदा ऐं अवां जे साम्हूं ईमान अफरोज़ खिताब फरमाईंदा। मूंखे उम्मीद आहे त आख़िरी दुआ ताईं तव्हां ईअं ॼमी वेहंदव जीअं हाणे ॼमी वेठा आहियो। इंशाअल्लाह चओ त मां वञा, दिल जे मोहब्बत सां चओ इंशाअल्लाह। अल्लाह साईं शल तव्हांखे ॿिन्ही जहाननि जूं इज़तूं ऐं सआदतूं ऐं राहतूं नसीब फरमाए।